अस्सलामुअलैकुम। आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां फरहा औरंग से। बुलेटिन में सब खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइंस ते। वफाकी काबीना ऑडियो लीक्स के मामले ते अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई की मंजूरी ॾेई छॾी। काबीना 3 सेप्टेम्बर ते इमरान ख़ान के साइफ़र बाबत ऑडियो लीक ते कमेटी जोड़ी हुई। कमेटी गुज़रियल ॾींहुं वारे इजलास में कानूनी कार्रवाई की सिफारिश कई वई। कमेटी की सिफारिशन के समरी की शक्ल में काबीना की मंजूरी लाइ पेश किया वियो, जंहिंजी मंजूरी ॾिनी वई। काबीना शाह महमूद कुरैशी, असद उमर ऐं अॻूणे प्रिंसिपल सेक्रेटरी आज़म ख़ान ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई की बाज़ाब्ता मंजूरी ॾिनी। सिफारती साइफ़र बाबत ऑडियो लीक से जांच FIA खां कराई वई। PTI चेयरमैन इमरान ख़ान की इस्लामाबाद के दहशतगर्दी टोड़ अदालत में राहदारी ज़मानत 7 अक्टूबर ताईं मंजूर थी वई। इमरान ख़ान ख़िलाफ़ दहशतगर्दी जो केस दाख़िल थींदे इमरान ख़ान तरफ़ां बाबर ऐवान गिरफ़्तारी खां अॻु ज़मानत वारी दरख़्वास्त दाख़िल कई वई। जस्टिस मोहसिन अख्तर क़यानी 10,000 रुपयनि जे मचलकन एवज़ मंजूर कंदे 7 अक्टूबर ते मक़ामी अदालत में पेश थियण जो हुकुम ॾिनो। वफाकी वज़ीर अहसन इकबाल चयो आहे त इमरान ख़ान जो साज़िशी बयानियो मिट्टी में मिली वियो आहे। इमरान न्याज़ी ज़ाती मुफ़ादनि लाइ माण्हुनि खे इस्तेमालु कयो ऐं हुन मुल्की तारीख़ जी ख़तरनाक रांदि खेॾी। अॻूणे पड़ेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त छा वज़ीर आज़म हाउस मां साइफ़र गुम थियण जी जांच न थियणु घुरिजे। साइफ़र गुम थियण जो ज़िम्मेवार केरु आहे? क़ौमी सलामती कमेटी जे इजलास में मञियो वियो त साइफ़र हक़ीक़त आहे। असांखे हुकूमती फ़ैसिले मां का बि घबराहट नाहे। असांजो दामन साफ़ आहे, जांच लाइ तयार आहियूं। इमरान न्याज़ी के आच दिहाड़े ते ज़मानत मिली वई आहे। छा इहा सहूलत हर पाकिस्तानी लाइ आहे? इमरान ख़ान तक़रीरनि में चवे थो त हू गिरफ़्तारी खां नथो डिॼे। गुज़रियल ॾींहुं इमरान ख़ान पंहिंजे मनपसंद चैनल्स DSNGs जो में छो लिखियल हो। इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण जो बयान। अक्टूबर ऐं नवंबर महीना मुल्क लाइ इंतहाई ख़तरनाक आहिनि। नयूं चूंडूं ईंदड़ साल थींदियूं। हुकूमत ऐं इस्टेब्लिशमेंट सरगर्म थींदी। वराराज़ ज़ाहिर थियण वारा आहिनि। सूबाई सलाहकार मंज़ूर वसाण जो बयान। सिंध अंदर बरसात ऐं बोड सबब 26 अगस्त खां बंद रेलवे सर्विस की बहाली शुरू। 37 ॾींहनि खां बंद रेलवे सर्विस की बहाली मरहेलवार शुरू थी वई। पहिरीं ट्रेन रहमान बाबा एक्सप्रेस कराची खां पेशावर लाइ रवानी थी वई। ट्रेन हैदराबाद स्टेशन खां गुज़रण बाद पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवां तव्हां। बोड मुतासिर इलाइक़नि में सिंध हुकूमत तरफ़ां इमदादी सरगर्मियूं जारी आहिनि। इमदादी सरगर्मियन समूरनि मुतासिरनि जी बहाली लाइ जारी रहंदियूं। बोड मुतासिरनि जो घरनि ॾांहुं वापसि वञण जो सिलसिलो जारी आहे। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो बयान संदसि चवणु आहे त गुज़रियल 24 कलाकनि में वधीक 43,259 ख़ानदाननि खे राशन फ़राहम कयो वियो। मजमूई तौर ते 11,93,901 ख़ानदाननि में राशन विरहायो वियो आहे।